है घुराईंदा हूं उन्हनि दोस्तनि असांजे रैलीअ खे मान बख़्शियो ऐं गुलबाशी कई। इन दोस्तनि जी वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अअतैनाक अल-कौसर फसल लिरब्बिक वन्हर। अमन जा हामी असां अमन जा दाई असां अमन जा हामी असां अमन जा तारीख़ खे जारी रखंदासीं। असां पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे निंदड़ को लावारिस ऐं बेवस ॾिसणु नथा चाहियूं। असां चाहियूं था त माण्हुनि जी जान माल इज़त ऐं आबरू जो तहफ़ुज़ बि थिए, त जेके नुक़सानात थियनि उन नुक़साननि जी तलाफ़ी बि थिए। त पोइ गुलाम कोट स्टॉप ते बीठल सिंध में छा खपे अमन खपे तमाम माण्हुनि खे हौसलो ॾियो था ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। अमन जी उमेद आहियो तव्हां ऐं मां तव्हांजी पुरअमन जदोजहद खे तव्हांखे सलाम पेश कयां थो। असां गुलाम कोट खां अमन बाग जी सूरत में कंजरार में एहतजाजी मुज़ाहिरो करण वञूं पिया।